नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में थर जी मशहूर सौगात संगरियूं खिपरो जी मार्केट में अची वियूं। संगरियुनि जी ख़रीदारी जारी है। इन मौक़े ते खिपरो जे शहरनि जो चवणु आहे त संगरियूं थर जी सौगात जेको साल में हिकु चकर ईंदियूं आहिनि। संगरियुनि जूं भाॼियूं ॾाढी बहितरीन थींदी आहे, जंहिंजो ज़ाइक़ो उम्दो हूंदो आहे। संगरियुनि खे असीं पंहिंजे प्यारनि खे तोहफ़े तौर बि ॾींदा आहियूं। इन मौक़े ते संगरियूं विकिरो कंदड़ ऐं ख़रीदारनि जो अवामी न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हाईंदे चवणु हो त कंडियन सिंगरी बबरन पलड़ो साओ न सलड़ो छांगू न छेलड़ा मारो अकेलड़ा। कंडियन सिंगरी बबरन पलड़ो साओ न सलड़ो छांगू न छेलड़ा मारो अकेलड़ा मारो अकेलड़ा। साईं संगर जेको आहे हिकिड़ी थर जी सूखड़ी आहे असांजे लाइ। ही तमामु हिकिड़ी बहितरीनु ग़िज़ा आहे जेको हिकिड़ी पाक ऐं साफ़ आहे। पर मसइलो आहे त महांगाई जे करे जेको आहे ग़रीब माण्हू इहो बराल हिकिड़ी हा सही किलो वरिती। थर जूं तमामु सूखड़ी भली सूखड़ी आहे। ही माना तमामु परे परे ताईं वेंदी आहे। जिते ही थर मां जिते नथी थिए उते माण्हू खणी वेंदा आहिनि ऐं तमामु खाइण में भी तमाम मज़े वारी हूंदी आहे, लज़त वारी हूंदी आहे ऐं तमामु सुठी शइ आहे। साईं संगरी साल में हिकिड़ो चकर ईंदी आहे, खाइण में लज़ीज़ आहे, खाइण में ताक़त वारी आहे। साल में हिकिड़ो चकर फरूटी आहे हिसाब सां ईंदी आहे। ऐं 100 रुपया हलाई आहे, 120 रुपया हलाई आहे, अॼु आहे 80 रुपया, 100 रुपया, 80 रुपया, 100 रुपया किलो हले थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।